अमेपुर माथेलो में मुल्क के ॿियनि शहरनि जी अमेपुर माथेलो में भी जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो वॾे जोश जज़्बे सां मल्हायो वियो। इन सिलसिले में क़ौमी अमन कमेटी ज़िले घोटकी तरफ़ां जश्न आज़ादी के मौक़े ते रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे भिटाई चौक ते पहुती, जिते रैली जी अॻुवाणी कंदड़ अल्लाह ॾेवायो कल्होड़ो सादुल्लाह कोराई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त अॼु पाकिस्तान जो 75हों जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो पूरे पाकिस्तान में वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिन जो त असां वॾा ख़ुशनसीब आहियूं, हिकु आज़ाद मुल्क में रहूं था। हिन जो त अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु हिकु आज़ाद मुल्क जा शहरी मुल्क में महांगाई सबबि सख़्तु परेशान आहिनि, जेका वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि जी नाअहली आहे। हिननि जो त जश्न आज़ादी जे ॾिहाड़े ते म्यूनसिपल कमेटी अमेपुर माथेलो जी नाअहली सबबि रोड रस्ता गंदगी जे ढेर में तब्दील थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।